1965 वारी जंग की कामयाबी में असांजे फ़ौजी जवाननि जो कुर्बानियूं वॾी अहमियत रखनि थियूं। शहीद थींदड़ फ़ौजी जवाननि में हिकु नालो जुडे वासी दफ़ादार मोहम्मद हसन शहीद क़ाइम खानी जो बि आहे, जंहिं खेमकरन में पंहिंजे पेट ते बम ॿधी दुश्मन जे टैंक खे तबाह कयो। जुडे में हसन क़ाइम खानी शहीद जी यादगार खे ॾिसी अॼु बि जुडे वारा फ़ख्रु महसूस कनि था। हसन शहीद जेको मुंहिंजो ॾाॾो हो 1965 जंग में शहीद थी विया हुआ। पंहिंजे जिस्म ते बम ॿधी दुश्मन जी टैंकनि खे तबाह कयोसीं और अलाए असांखे ॾाढो उनसे फ़ख्रु आहे। मोहम्मद हुसैन साहब 1965 में शहीद थी विया हुआ जंग में गोला लॻण सां। ऐं असांजी क़ौम जा आहिनि, वॾा आहिनि, ऐं असां अलाह खां दुआ करूं त अलाह ताला इनखे जन्नतुल फिरदौस में जॻह था फरमाए। 1965 वारी जंग में हिन पंहिंजे पेट ते बम ॿधी ऐं दुश्मन जे टैंक जे हेठि हली वियो, पंहिंजे पाण खे शहीद कयो, पर पंहिंजे टैंक दुश्मन जा जाम टैंक तबाह कया। ऐं असांखे तमामु वॾो फ़ख्रु आहे। हीअ 6 सितंबर जो यादगार आहे। हीअ असांजी मोहम्मद हसन शहीद जी यादगार ठहियलु आहे जुडे शहर में, ऐं असां हर साल इनखे बेटा पेश कंदा आहियूं ऐं हिते असां गॾु थींदा आहियूं। ॾींहुं अॼु असांजे लाइ पाकिस्तान क़ौम ऐं पाकिस्तान फ़ौज जे लाइ असांजे सदा क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। असां हर जाइ ते असांजे सर ॾींदासीं, जान ॾींदासीं, क़ुर्बानी ॾींदासीं। हसन शहीद जा माइट उन्हनि जो इहो ई चवणो त हसन शहीद जेका वतन अज़ीज़ लाइ क़ुर्बानी ॾिनी आहे, जेकॾहिं असांखे बि मौक़ो मिलियो ऐं वतन अज़ीज़ खे असांजी जान जी ज़रूरत पई त असां बि पंहिंजी जान ज़रूरु पेश कंदासीं। कैमरामैन उमर अकरम सां गॾु शाहिद मजीद, सिंध TV न्यूज़।